बुकेरा शरीफ़ मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त बुकेरा शरीफ़ में भरपासे जे ॻोठनि में बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं करे शहर जा मुख़्तलिफ़ ॻोठ हाजी आलम, खोखर, मक़बूल, मेमण, साहब खान, जरवार, लोंग दल समेत मुख़्तलिफ़ रहायशी तोड़े कारोबारी इलाइक़ा मुकम्मल बरसाती पाणी हेठि ॿुॾल हुजण सबबि आम ज़िंदगी मुकम्मल मुफ़लिज बणिजी वई आहे। इलाइक़े वासियुनि खे शदीद तकलीफ़ुनि जो मुंहुं ॾिसणो पइजी रहियो आहे, जॾहिं त बुकेरा शरीफ़ जे मुख़्तलिफ़ घरनि अंदरि बरसाती पाणी दाख़िल थी वियो आहे, जॾहिं त केतिरनि ई इलाइक़नि जा रोड रस्ता पाणी में ॿुॾल हुजण सबबि इलाइक़े वासी घरनि ताईं महदूद बणिजी विया आहिनि। ॿोॾ वारी सूरतहाल हुजण बावजूदि चूंडियल नुमाइंदा तोड़े ज़िले इंतिज़ामिया पारां पाणी नेकाल करण लाइ के बि क़दम न खयां विया आहिनि, जंहिं करे इलाइक़े वासी सख़्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।